वज़ीर आज़म हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची वियो। वॾे वज़ीर माद अली शाह ऐं गवर्नर कामरान टेसोरी सिंध साझा कई। शहबाज शरीफ कायदे आज़म जी मज़ार ते हाज़िरी भरी गुल रखिया, दुआ घुरी ऐं महिमाननि जे किताब में तासुर लिखिया। वज़ीर आज़म शागिर्दनि खां हलफ़ वरितो। शहबाज शरीफ सिंध जी मजमूई सियासी सूरतहाल, इंतज़ामी मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कंदो ऐं कराची चैम्बर ऑफ कॉमर्स जे वफ़द सां बि मुलाक़ात कंदो। पाकिस्तान स्टॉक मार्केट जो नओं रिकॉर्ड 100 इंडेक्स तारीख़ में पहिरियों भेरो 72,000 जी हद पार करे वियो। 100 इंडेक्स 72,075 पॉइंट्स ताईं पहुची वियो। ईरानी सदर इब्राहिम रईसी पाकिस्तान जो दौरो मुकम्मल करे वापस हलियो वियो। कराची हवाई अॾे ते सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं गवर्नर कामरान टेसोरी ईरानी सदर खे अलविदा कयो। दौरे दौरान इब्राहिम रईसी पाकिस्तानी सिविल ऐं अस्करी क़यादत सां मुलाक़ातूं कयूं। वज़ीर आला हाउस में तक़रीब खे ख़िताब। ईरानी सदर जो चवणु हो त दुनिया जी का बि ताक़त पाक ईरान ॾाका ख़राब नथी करे सघे। लकी मरवत में मौसीकी जी महफ़िल दौरान ॿिनि धुरनि में छेड़ो, फायरिंग में 6 ॼणा मारिजी विया। पुलिस मूजिबि वाक़ियो शादी जी तक़रीब दौरान पेश आयो। फायरिंग बाद अफ़रा तफ़री पैदा थी वई। केतिराई माण्हू हेठि किरी चिभाड़जी ज़ख़्मी थी पिया। कंदकोट भरिसां हथियारबंदनि हथां ॻोठाणो क़तल। कोट सुफेल जखराणी में बुगटी बिरादरी जे हथियारबंदनि फायरिंग करे घोड़ो जखराणी खे क़तल करे छॾियो। वाक़िए बाद जवाबदार फरार। वाक़ियो ॿिनि धुरियुनि में संगाती तकरार तां पेश अचण जा चोबोल। चकपर सां बचल भयो थाणे जी हद मां हथियारबंदनि हथां 4 ॻोठाणा अगवा। हथियारबंद सामर जतोई, अब्दुल समद, मोलाबख्श कुर्सी जतोई ऐं अब्दुल रहीम महर खे बि अगवा करे विया। चइनी ॻोठाणनि जे अगवा वारे इतला ते शिकारपुर पुलिस में थरथरो मची वियो। बचल भयो पुलिस पारां चइनी ॻोठाणनि जे अगवा जी तस्दीक। अगवा थियलनि जो अंग 6 थी वियो। कोटड़ी वेझो क़ौमी शहर ते सुस्के ट्रक विच में टक्कर, 2 नौजवान फौत। हैदराबाद ठटो रोड ते चावर गोदाम वटि हादसे में सुस्के सवार कोटड़ी वासी वहीद कोसो ऐं सालबिगियूं मौके ते फौत। नौजवान जा लाश कोटड़ी अस्पताल मुंतकिल। मदई जी वेझो कुझु ॾींहं अॻु मोटरसाइकिल जे टक्कर में ज़ख़्मी थियल जहांगीर ब्रोही ज़ख़्मनि जा सूंड संदे ट्रामा सेंटर लाड़काणे में फौत थी वियो। वर्क्स एंड एजुकेशन खाते ॼामशोरो जे एग्जीक्यूटिव इंजीनियर ख़िलाफ़ केस दाख़िल। अदालती हुकुम बाद पुलिस पोस्ट टेलीग्राफ इंचार्ज उरूज कुलचना जी फरियाद ते एक्सन जावेद शेख ख़िलाफ़ केस दाख़िल कयो हो। कुछ ॾींहं अॻु टेलीग्राफ कॉलोनी में सरकारी गर्ल्स स्कूल जी छत जा चापड़ किरण सबबि 3 शागिर्दनियूं ज़ख़्मी थी पयूं। रूसो बचाव पारो नाइब परडे वसी तैमूर एवानोव रिश्वत वठण जे शक में गिरफ्तार। रूसी दिफ़ा वारी वज़ारत मूजिबि तैमूर एवानोव घटि में घटि 10 लख रूबल रिश्वत वरिती आहे। मामले जी जांच जारी आहे। इन ॾोह में वधि खां वधि 15 साल क़ैद जी सज़ा मिली सघे थी।